धरतीअ जे ॻोल्हे ऐं नक्शनि ते कंहिं हंधि या जाइ खे ॻोल्हण लाइ गिर्ड या ॼार वारियूं लीकूं असांजी मदद कनि थियूं। इहे लीकूं धरतीअ जे ॻोल्हे ऐं नक्शे खे गिर्ड चोकड़ियुनि में विढ़ाइनि थियूं। उभियनि गिर्ड लीकनि जिन ते अंग लिखियल आहिनि खे डिघाई फ़ाक़ूं ऐं लेटियल गिर्ड लीकनि जिन ते अखर लिखियल आहिनि खे वेकिराई फ़ाक़ूं चइबो आहे। धरतीअ मुकमल तौरु गोल न आहे, पर उहा उत्तर क़ुतुब ऐं ॾखण क़ुतुब वटि के क़दुरु चिपियल या वेठल आहे। उत्तर क़ुतुब ऐं ॾखण क़ुतुब जे बिल्कुलु अधु मुफ़ासिले ते हिकु निहायत अहम वेकिराई फ़ाक़ आहे जंहिंखे ख़ते इस्तिवा चवनि था। ख़ते इस्तिवा धरतीअ जे ॻोले खे पूरनि ॿिनि अधु ॻोलनि में विरहाए थी। मथिएं अधु ॻोल खे उत्तर अधु ॻोल ऐं हेठिएं अधु ॻोल खे ॾखण अधु ॻोल सॾींदा आहिनि।